अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं ड्रामा सीरियल पंजावेरी ड्रामे जे बारे में। पंजावेरी ड्रामो कॾहिं स्टार्ट कयो वेंदो ऐं उनखे कहिड़ी टाइम एपिसोड रिलीज़ कई वेंदी। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरें ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां भी नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों पंजावेरी ड्रामे जेको आहे न हुनजी अञा शूटिंग शुरू न आहे थी। उनजी शूटिंग जॾहिं शुरू थींदी ऐं उन खां पोइ 2-3 स्पेल मुकमिल थींदा त उन खां पोइ हिन जा 3 टीज़र ईंदा। टीज़र खां पोइ हिन जो प्रोमो ईंदो, उन खां पोइ हिन जी एपिसोड ईंदी ऐं हिन ड्रामे जी हाणे तमामु जल्द शूटिंग शुरू थियण वारी आहे। ऐं हिन जो हीरो जेको आहे न आज़म मेघल आहे, यानी रईस मंसूर खान आहे, यानी पंजावेरी ड्रामे में रईस मंसूर खान आहे। तो पंजावेरी ड्रामे में सुठा पिण अदाकार कम करे रहा आहिनि ऐं डायरेक्टर भी दौलाब ड्रामे जो आहे। डायरेक्टर फरहान मलिक खजू आहे ऐं ही तमामु जल्द हिन ड्रामे जी शूटिंग शुरू कई वेंदी ऐं पोइ हिन तमामु जल्द हिन ड्रामे खे हलायो वेंदो सिंध टीवी ते। तो डायरेक्टर जी कोशिश इहा लॻी पई आहे त मां हिन ड्रामे में वॾा अदाकार ऐड कयां, जीअं दौलाब ड्रामे में कुछ नंढा हुया ऐं हिन में वॾा अदाकार पिण ऐड कंदो, यानी सभु वॾा अदाकार ऐड कंदो हिन ड्रामे में। छो जो हिन ड्रामे में एतिरा ई वॾा अदाकार हूंदा त हिनखे एतिरा ई शोहरत मिलंदी, यानी वॾा अदाकारनि जे हथ में आहे। अगरि जेकॾहिं कुझु अदाकार वॾा आहिनि त पोइ हिन ड्रामे खे एतिरी त शोहरत मिलंदी जेतिरी असां सोचे भी नथा सघूं। तो ही ड्रामो जेको आहे न वेरनि जे वास्ते इहो तव्हां ज़हर ज़िंदगी सीज़न 2 सम्झिजो, छो जो उन्ही जा अदाकार कम करे रहिया आहिनि। कहाणी भी उन्ही जहिड़ी आहे, तमामु ज़बरदस्त कहाणी आहे पंजावेरी ड्रामे जी। हिन जी हाणे तमामु जल्द जेको आहे ईद खां पोइ शूटिंग शुरू कई वेंदी। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।